मशहूर रागी जैसे सिंध जो शहजादो भी चयो वेंदो आहे। दोस्तों, मास्टर मंज़ूर सिंध जो एक मशहूर रागी हो जे बेशुमार गीत गाया। मास्टर मंज़ूर 8 जुलाई 1974 ते नओं ठारो तालको मोरो खान में पैदा थियो। संदसि असल नालो क़दर हुसैन वधियो हो ऐं मंज़ूर संदसि अरफियत हुई। इब्तिदाई तालीम बि उन ॻोठ में ई हासिल कई। वालिद मखणो फ़क़ीर पुड़ मशहूर रागी हो जंहिं अख़्तार चपड़ी ते राग ॿुधाया पंहिंजे पीउ खां शौक़ पैदा। इब्तिदाई सिख्या पुण पंहिंजे पीउ खां ई वरिताई। संदसि शादी पंहिंजी अज़ीज़नि मां अफ़शां नाले औरत सां थी जंहिं मां ख़ैसि 5 ॿार पैदा थिया। ही नंढी उमिरि में ई ॻाइण जी शुरूआत कई ऐं जल्दी मशहूरी माणी। संदसि गीत हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए ख़ैसि पूरी सिंध में मशहूर करे छॾियो। मास्टर मंज़ूर जा केतिरा ई एल्बम जारी थिया। संदसि पहिरियों ऑडियो एल्बम साल 1992 में जारी थियो जंहिंमें कैसेट वारी कंपनी पारां खेसि मास्टर मंज़ूर जो नालो ॾेई मुतारफ़ करायो वियो। टीवी ते पहिरियों भेरो PTV जे कचहरी प्रोग्राम में फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन सिंधी गाननि में वॾी मशहूरी माणी। हिन उर्दू में भी पुण गाना गाया। हिन मुल्क के अंदर मुल्क खां ॿाहिरि बेशुमार प्रोग्राम में पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो। दोस्तों, मास्टर मंज़ूर जे विछोड़े सॼी सिंध जे ॾुख में विझी छॾियो। मास्टर मंज़ूर सिंध जो भलोड़ फ़नकार हूंदो हो। हुन हमेशा सिंध जे मौसीक़ी खे तमामु घणो उजागर कयो। दोस्तों, मास्टर मंज़ूर जो ॾुख हर इंसान खे हर फ़नकार के सोचण लाइ मजबूर करे छॾियो। उनजो ख़ुदकशी जो कारण अञा ताईं मालूम न थी सघियो। मास्टर मंज़ूर सिंध जो मशहूर रागी आहे जंहिंजा केतिरा ई एल्बम सिंध जे झरझंग में मशहूर थिया। हुन वॾी मक़बूलियत माणी पंहिंजे कलामनि में। दोस्तों, मास्टर मंज़ूर जो ॾुख हर दिल के रोअण ते मजबूर करे छॾियो। उनमें हुनजे जनाज़े नमाज़ में केतिरा ई फ़नकार शरीक थिया। दोस्तों, चयो वेंदो आहे त हुन जो ख़ुदकशी जो कारण पंहिंजी घरवारी खां अलहदगी हुई। दोस्तों, हिन 20 अप्रैल 2012 ते हैदराबाद में नसीम नगर थाणे जे हद में वाक़े पंहिंजे घर में पाण खे गोली हणी ख़ुदकशी कई। उनजो कारण संदसि घरवारी जी अलहदगी ॿुधाई वई। मरहूम के 5 ॿार हुआ। संदसि वारसनि उनजो पोस्टमास्टरम करायो। दोस्तों, मास्टर मंज़ूर जे विछोड़े में हर फ़नकार ॾुख में मुब्तला थी वियो। हुनजो ओचितो विछोड़ो सॼी सिंध खे सोग में विझी छॾियईं। सॼी सिंध खे ॾुख में विझी छॾियईं। अॼु ताईं हुनजा चाहींदड़, हुनजा परस्तार हुनजा कलाम दिलि सां ॿुधंदा आहिनि। वो सिंध जो महान रागी हो, भलोड़ रागी हो। हुन हमेशा पंहिंजी सिंध जे मौसीक़ी खे हिकु नओं रंग ॾिनो। दोस्तों, मास्टर मंज़ूर जो विछोड़ो ॾुख हर इंसान जे दिलि में आहे। वो हमेशा हर इंसान जे दिलि में ई रहंदो। हुन सॼी सिंध खे सोग में विझी छॾियो। दोस्तों, उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांखे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद। तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।